दोस्तों तो ही आहे चूड़ी मंदिर जिते सलमान खान ऐं शाहरुख खान जी जेका फिल्म जी शूटिंग थी ही जेको आहे उहो साॻियो जेको आहे वॼायो शाहरुख खान अंदरि ॾिनो वञे पियो त तव्हांखे असां ॾेखारियो ॿाहिरि अचो तव्हांखे इंडिया जो जेको आहे बॉर्डर ॾेखारियो अचो सही अचो ओ साम्हूं तव्हां ॾिसो इंडिया जो बॉर्डर आहे साम्हूं न ॾेखार दोस्त खे लोकेशन ॾेखार इंडिया जो बॉर्डर आहे तव्हां अचो कचरा ॾेखार ॾेखार इंडिया जो बॉर्डर ॾेखार बाबा ही मंदिर आहे ॾिसोसि बॉर्डर ॾेखारूं तव्हांखे इंडिया जो दोस्तों साम्हूं तव्हां ॾिसी सघो था इंडिया जो बॉर्डर जेको आहे तव्हां ॾेखारियो दोस्तनि खे ओ ही थिए बाबा ॾिसो ओरियां जेको आहे पाकिस्तान जो बॉर्डर आहे परे पासे जेको आहे इंडिया जो बॉर्डर आहे हींअर जेको आहे असां नंगर पार्क खां तक़रीबन 50 किलोमीटर ते चूड़ी मंदर वटि मौजूदु आहियूं उहा जॻह आहे जिते